अस्सलाम वालेकुम प्यारा दोस्तों, मैं ताज पांचो वेही तकड़ो जी तो हींअर शाम जा 5 थी रहा आहिनि। तमामु कराची जो मौसम सुठो है। राति 9 बजे पौने 9 बजे का बरसात शुरू थी सॼी राति। तमामु कराची में असांजे इलाइक़े में सफूरा में गुलशन में तमामु घणी बरसात हुई। काथे काथे तो सॼी राति बिजली भी कोन हुई। असां वटि बि कलाक अचे पई कलाक वञे पई, अच वञ में पूरी भाऊ। वो कुछ सॼी राति जागी इंतज़ार करे बिजली जो इंतज़ार ही पिया कयूं, जंहिंमें बि वो इंतज़ार कबो आहे त अचे तो लेटे। सुबुह जो 5:30 बजे निंड कैसे निंड अची वई, बिजली अची वई, वरी 1 बजे हली वई आहे त हिन महिल ताईं कोन आई आहे। सो दोस्तनि खे गुज़ारिश कंदुसि, वरी मां चवंदो भला ठीकु आहे, जेसिताईं बिजली अचे थोरो वॉक करे अचां। हींअर वॉक ते निकितल आहियां, दोस्त आहे उन दोस्त जे स्टेज ते ईंदो आहियां, वरी त पाणी पी या चांहि पी वरी हले वेंदो आहियां। हे मुंहिंजो दोस्त आहे एहसन जोकियो साहब, हिन जे स्टेज ते ईंदो आहियां, पोइ वरी चांहि पी पाणी पी वरी घर वापसि हले वेंदो आहियां। इहो मुंहिंजो दोस्त आहे जंहिंजो सिनोबर हाइट्स जे हेठां स्टेट आहे, मुंहिंजो प्यारो दोस्त आहे भाइरनि जहिड़ो। हिन खां पोइ वरी चांहि पी मां पंहिंजे घर हले वेंदो आहियां। सो काफ़ी दोस्त हींअर सिंध में ख़ासि करे कराची में, हैदराबाद में, खैरपुर में या शिकारपुर में बिजली जो तमामु घणो आज़ार आहे। पर चवंदा त रोशनी शहर कराची आहे, पर हिते कराची जो रोशनी शहर हाणे इहो चवण ई फज़ूल आहे। हिते ऊंदाहियुनि जो शहर थी वियो आहे, ज़ुल्म जो शहर थी वियो आहे, ज़्यादतियुनि जो शहर थी वियो आहे, सैलाब जो शहर थी वियो आहे। ॿोॾि जो मंज़र थो थिए। काथे काथे दोस्त पुछंदा त होॾे अचूं त कहिड़े रस्ते सां अचूं, कीअं अचूं, हीअ रस्तो साफ़ु आहे, हीअ रस्तो क्लियर आहे। पर हुन गवर्नमेंट जो बि ॾोह न आहे। पाणी जेको नालो खणी सघंदो या गटर खणी सघंदो ओतिरो ईंदो, पर बारिश सॼी राति पई आहे। उहो बसहार पंहिंजी पूरी कोशिशि करे रही आहे असांजी गवर्नमेंट इंतिज़ामिया, उन्हनि ते बि ॾोह न आहे। बहरहाल ओवरऑल अलाह खां इहा माफ़ी घुरंदासीं, तौबा कंदासीं अलाह जी दर ते, अलाह साईं पंहिंजे कर्म सां रहम फरमाए असांजी सुहाई सिंध ते, पूरे पाकिस्तान ते। इहे जेके ॿोॾि जे सूरत में जेका अज़ाब अलाह जा अचनि था, इहे अलाह पंहिंजे कर्म सां पंहिंजे रहम सां ख़तमु करे। ऐं काफ़ी मिसकिन माण्हू बेरोज़गारी वधी वई आहे, झूपड़ियुनि में कचनि घरनि में रहनि था। अलाह उनखे जेके सारनि खे गुज़ारिश कंदो मदद फरमाए, अलाह खे असीं गुनाहगार दरबार में या दुआ का दौरान से तो असांखे काफ़ी दोस्त कमेंट्स बि ॾेई रहिया आहिनि। मुंहिंजी वरी महिरबानी जेके जेके दोस्त ॾेई रहिया आहिनि, त कॉल थी वई आहे दोस्त जी, वरी ॾिसां मां ॻाल्हायां। तो दिलि त दिलि चयो तव्हां मां 5 मिंट ॻाल्हायां। महिरबानी, क़ुर्ब सलामत सिलसिला।